अॼुकल्ह के त मुस्लमान आहिनि उन्हनि खे अलाए छा थी वियो आहे, निमाज़ पढ़णु छॾे ॾिनी अथनि, क़ुर खे चुमणु छॾे ॾिनो अथनि, क़ुर जी ज़ारत करणु छॾे ॾिनो अथनि, सिर्फ़ु पबजी ते कढ ऐं सिर्फ़ु टिकटॉक ते कढ ऐं सिर्फ़ु पंहिंजे अयाशनि ते कढ। ऐं जीअं अगरि कोई किथे प्रोग्राम थो थिए मेलनि में न मेले में कंहिं बि जॻह में प्रोग्राम थो थिए, फ़नकार थो अचे, ॻाइणी थी अचे न ॻाइणो थो अचे, उन में तो लख रुपया घोड़नि था, वॾेरा हुजनि ग़रीब हुजनि, ज़मींदार हुजनि, ज़मींदारनि जा चमचा हुजनि, वाठा हुजनि, इहो सरदारनि जा चेयरमैननि जा वाठा हुजनि। त मूंखे अफ़सोस इहो आहे त अॼुकल्ह मुस्लमान राय ख़ुदा ॾियण में, राय रसूल ॾियण में त हुननि खे तप थो चढ़े या ॿरो थो चढ़े ऐं ग़रीब मिसकिन जो तावन नथा कनि। ऐं हुननि मतिलबु कॾहिं मुसीबत थी अचे त बिच उहे पीरनि वलीअनि में भॼा था अचनि वारा, असांखे शिफ़ा ॾियो, असांजी मतिलबु मुसीबत आहे, किताब ॾमर आहे, असांखे तव्हां हटायो। ऐं कई वक़्तु अलाह साईं हुननि मतिलबु ॾमरे थो त बिच उहो वक़्तु यादि नथो अचनि। अफ़सोस आहे अहिड़े अॼोके मुस्लमाननि ते जे अगरि फ़नकारनि ते मतिलबु लख रुपया घोड़े था छॾनि, अफ़सोस आहे अहिड़े मुस्लमाननि ते मथां, लानत।